अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। ए नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन्हनि कैदिन खे जेके तुंहिंजे कब्ज़े में आहिनि चओ त जेकॾहिं अल्लाह तव्हांजी दिलनि में चङाई ॾिसंदो त जेकी फिदियो अव्हां खां वरितो वियो आहे उन ई खां बहितर अव्हां खे अता कंदो ऐं अव्हां खे माफ़ कंदो ऐं अल्लाह बेहद बख़्शणहार ऐं निहायत बाज़ारो आहे। ऐं जेकॾहिं तोसां ख़यानत करणु घुरंदा त बेशक अल्लाह सां बि हिन खां अॻु ख़यानत कई हुयाऊं, पोइ अल्लाह खे हिन बदर में गिरफ़्तार करायो ऐं तुंहिंजे कब्ज़े में ॾियारियो। ऐं अल्लाह त हर कंहिंखे हर हंधि हर हालत में ऐं हर वक़्तु खूब ॼाणींदड़ ऐं निहायत हिकमत वारो आहे। बेशक जिन ईमान आंदो ऐं वतन छॾियो ऐं पंहिंजे मालनि ऐं जाननि सां अल्लाह जी राह में जहाद कयाऊं ऐं जिन उन्हनि मुहाजिरनि खे रहण जी जाइ ॾिनी ऐं मदद कई उहे हिक ॿिए जा वारिस आहिनि। ऐं जिन ईमान त आंदो पर दारुस्सलाम ॾांहुं यानी मदीने मुनव्वर ॾांहुं हिजरत न कई अथऊं उन्हनि सां तव्हांजो विलायत जो रिश्तो या वारिस हुजण जूं ज़िम्मेवारियूं ऐं को बि लाॻापो न आहे जेसी ताईं उहे हिजरत न कनि। पर जेकॾहिं तोखां दीन जे मामले में मदद घुरनि त संदन मदद करणु तव्हां ते लाज़िम आहे सिवाय उन क़ौम जे जंहिंजे विच में ऐं अव्हां में मुआहिदो थियल हुजे। ऐं यादि रखो त अव्हां जो कुझु करियो था अल्लाह हुन खे ॾिसी पसी रहियो आहे। जिन कुफ्र कयो आहे उहे हिक ॿिए जा हिमायती आहिनि, तंहिं करे तव्हां मुसलमान बि हिकु मुस्लिम ब्लॉक ठाहियो ऐं मुतहद थियो। जेकॾहिं तव्हां ईअं न कंदो त ज़मीन में फितनू ऐं वॾो फसाद ऐं खून खराबो बर्पा थींदो। ऐं जिन ईमान आंदो ऐं हिजरत कई अल्लाह जी राह में जहाद कयाऊं जिन मुहाजिरनि खे आए ॾिनी ऐं मदद कई उहे सच्चा मोमिन आहिनि ऐं ईमान वारनि जो पूरो पूरो हक़ अदा कंदड़ आहिनि। इन्हनि लाइ बख़्शिश ऐं इज़त वारो रिज़्क़ आहे। ऐं जिन उन खां पोइ ईमान आंदो ऐं हिजरत कई ऐं तव्हां सां गॾु जहाद बि कयो त उहे अव्हां मां ई आहिनि। बेशक तव्हां पाण में भाइर आहियो पर अल्लाह जे किताब ऐं शरीयत जे हुकुम मौजूब विरासत में रत जो रिश्तो रखंदड़ अज़ीज़ हिक ॿिए जा ज़्यादा हक़दार आहिनि। बेशक अल्लाह हर शइ खे चङी तरह ॼाणींदड़ आहे।